ब्रेकिंग न्यूज़ आया सां शेयर कयूं पिया। बलोचिस्तान के इलाइक़े दालबदीन में ट्रैफिक हादसे में 3 ॼणा फौत थी विया। फौतियन में निजी बैंक मैनेजर हाजी मोहम्मद उस्मान सासोली शामिल है, जंहिं लाश के अस्पताल मुंतकिल किया वियो आहे। एक भेरो ॿीहर रवांके बलोचिस्तान के इलाइक़े दालबदीन में ट्रैफिक हादसे में 3 ॼणा फौत थी विया आहिनि। फौतियन में निजी बैंक मैनेजर हाजी मोहम्मद उस्मान सासोली शामिल है, लाश अस्पताल मुंतकिल किया वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आया सां शेयर कयूं पिया। बलोचिस्तान के इलाइक़े दालबदीन में ट्रैफिक हादसे में 3 ॼणा फौत थी विया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं कोयटा मां आवाज़ जे रिपोर्टर आज़ाद बलोच खां। आज़ाद, कहिड़ा तफ़सील आहिनि वाक़े जे हवाले सां आगाह कजो। जी बिल्कुल ही बलोचिस्तान के दालबदी वाले इलाइक़े आरसी की कौमी शाहराह ते तेज़ रफ्तार कार ड्राइवर के कंट्रोल खां निकिरी वञण सबबि ग़लती थी पई आहे। निजी बैंक के मैनेजर समेत 3 ॼणा मौके ते फौत थी विया आहिनि। इतला मिलण ते पुलिस ऐं इमदादी टीमूं वाक़े वारे हंधि पहुची करे फौतुनि जी लाशुनि खे दालबदी अस्पताल पहुचायो आहे। जिते जेको आहे फौतुनि में आहे निजी बैंक जो मैनेजर हाजी मोहम्मद उस्मान सासोली ऐं मोहम्मद ज़करिया ऐं अब्दुल गफ़ार फौतुनि में शामिल आहे। लाशुनि जी ज़रूरी कार्रवाई बाद लाश वातन हवाले कया विया आहिनि। होॾां राब्तो करण ते पुलिस ॿुधायो आहे त तेज़ रफ़्तार कार दालबंदी खां कोयटा तरफ़ अची रहियो हो त जेको आहे त रस्ते में जोकी ॻोठ वटि हादसो पेश आयो आहे। हादसे जेको आहे त सबबि निजी बैंक जे मैनेजर मोहम्मद उस्मान सासोली समेत 3 ॼणा मौके ते पहुचा, ठीक है आज़ाद, जंहिंजा लाश वॾी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।